अदाकारा काजोल पंहिंजी फिल्म बाज़ीगर जहिड़ियुनि ॿियुनि फिल्मुनि में त सांवरी हूंदी हुई, पर अॼुकल्ह भूरी ऐं वधीक ख़ूबसूरत नज़र अचे थी। तोणे जो हिन जी उमिरि वधी रही आहे, पर तंहिं हूंदे ख़ूबसूरती में घटिताई नाहे अचे रही। काजोल जो सांवरो रंग माय नेम इज़ खान ऐं कभी ख़ुशी कभी गम खां पोइ ओचितो तब्दील थी वियो। घणा माण्हू इहो सम्झी रहिया हुआ त काजोल सांवरी ई आहे ऐं इहो मेकअप जो कमाल हूंदो, पर ईअं बिल्कुलु नाहे। काजोल स्किन लाइटनिंग ज़रिए पंहिंजो रंग भूरो करायो हो ऐं शुरूआत में इहा ॻाल्हि लिकाए रही हुई। हिक भेरे जॾहिं खांसि पुछियो वियो त हूअ भूरी छो थी वई आहे, त हुन चयो त हुन उस में निकिरणु छॾे ॾिनो आहे। ॿीहर खांसि प्लास्टिक सर्जरी जो सवाल कयो वियो त संदसि चवणु हो त अव्हांखे ख़ुदा ख़ूबसूरत ठाहियो आहे। सर्जरी अव्हांजो ऑप्शन न हुजणु घुरिजे। भली खणी केतिरा बि माण्हू अव्हांखे सर्जरी कराइण जो चवनि, पर अव्हांखे मेकअप ई करणु घुरिजे। हिक पासे काजोल इहे ॻाल्हियूं लिकाईंदी रही आहे त ॿिए पासे संदसि धीअ नेसा जो रंग बि तेज़ी सां तब्दील थी वियो आहे। नेसा देवगन पंहिंजी सांवरी रंग जे करे ट्रोल थींदी रही आहे, पर जीअं ई हुन कॉलेज में पेर पातो त संदसि रंग ऐं शिकिल ओचितो तब्दील थी वई। हाणे सभिनी खे अंदाज़ो थी रहियो आहे त हिननि स्किन लाइटनिंग ज़रिए पंहिंजो रंग भूरो करायो आहे।